नाज़रीन, ईद उल अज़हा वेझो ईंदे आदलपुर जो बाज़ारूं वीरानी जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि, जंहिं सबब दुकानदार सख़्त परेशान आहिनि। ॾिसूं था अमजद कलवर जी हीअ रिपोर्ट। ईद वेझो ईंदे ई आदलपुर जूं बाज़ारूं वीरानीअ जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। बाज़ारूं वीरान हुजण करे दुकानदार बि तमामु घणा परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। हिकु महांगाई, ॿियो लॉकडाउन सबबि हितां जो मज़दूर तबिको, ग़रीब ऐं घटि आमदनी वारा माण्हू जेके अॻु में ई महांगाई जो शिकार थियल हुआ, वरी ईद बि अची सिर ते पहुती अथनि त वेतर हू घबराइजी विया आहिनि। हितां जे माण्हुनि मिरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पिछले साल त कोई माना वांदकाई जो हिकिड़ो मिंट बि न हुयो। हाणे त ग्राहकनि खे सॾी था वेठा आहियूं, पर छा कयूं, निभाइणो आहे। ॾाढी महांगाई थी वई आहे, ख़र्चा बि पंहिंजा पूरा नथा पइनि। 12 ॾींहं जेके लॉकडाउन थी वई आहे, असांजी किरोना खां पोइ त हालति माना बेज़ार थी वई आहे। असां पंहिंजा ख़र्चा ई पता नथा करे सघूं, घर जा न दुकाननि जा। असांजी त इहो ई आहे त महांगाई ते थोरो कंट्रोल कयो वञे ऐं असांखे रिलीफ ॾिनो वञे थोरो। असां जंहिं महिल बि ख़रीदारी करणु वञूं था कपिड़े जी, असांखे रोज़ 2 रुपया 5 रुपया रोज़ वाधारो आहे। हिते ग्राहक सां ॻाल्हाईंदा, ग्राहक चवंदा हे कहिड़ो चकर आहे साईं, ग्राहक सम्झ में नथो अचे हुनखे। साईं ॻाल्हि त इहा रोज़ वाधारो आहे न साईं, हिकु ॾींहं जो वाधारो न, रोज़ जो वाधारो आहे। असांजी इहा ई जेके आहे हुकूमत खे चिजाए त थोरी महांगाई ते कंट्रोल कयो वञे। 5 रुपया कमायो था, 20 रुपया ख़र्चा, तमामु परेशान रहूं था पिया। न कपिड़ा वठी सघूं था, न का जुतियूं वठी सघूं था, न को मतिलबु खाधे पीते जी का शइ वठी सघूं था। अहिड़ी का आमदनी कोन्हे का। इन लॉकडाउन जे करे तमामु परेशान रहूं था पिया। महांगाई थी वई आहे। महांगाई जे हवाले सां त हिते ईद में ॾिसो था कुझु ॾींहं बचा आहिनि ऐं ग़रीब माण्हू हिकु त लॉकडाउन में हथी को हुयो, घर वेठो थियो। लॉकडाउन जे हवाले सां घर वेठो, को रोज़गार न आहे। मज़दूर वीचारा आहिनि, उहे ईअं सम्झो त पिनण ते मजबूर थी विया आहिनि। महांगाई त तमामु चोट चढ़ी वई आहे। अटो ॾिसो काथे चढ़ी वियो आहे ऐं खंडु ॾिसो केतिरी महांगाई थी वई आहे। सम्झे, असांजी वस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे ऐं अवाम ते थोरो कुर्ब कयो वञे। ईद जो ॾियारो हल क़रीब सवलो आहे। ईद जे हवाले सां अॼु महांगाई उरूज ते पहुची वई आहे। महांगाई उरूज ते आहे, काॾों ख़रीदारी कयूं या असां छा करे सघूं। ग़रीब माण्हू, हिकु त लॉकडाउन जो ॾाढो मसइलो थी वियो आहे, उन जे हवाले सां असां घरनि खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं। निकिरूं था त वरी महांगी असांखे वकुड़े वई आहे। महिरबानी करे नोटिस वरितो वञे, महिरबानी करे ग़रीब आवाम जी इहा अपील ॿुधी वञे। दुकानदारनि ऐं मज़दूर तबिके जे माण्हुनि जो चवणु आहे त हिकु लॉकडाउन, ॿियो महांगाईअ में ग़रीब तबिके जा माण्हू ईद जी ख़रीदारी कीअं करे सघंदा। एतिरी त महांगाई थी वई आहे जो माण्हू घरनि जो गुज़र सफ़र में नथा करे सघनि। अटो 70 रुपया किलो ऐं खंडु 100 रुपया किलो ते पहुतल आहे। हितां जे माण्हुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त महांगाईअ ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं ग़रीब माण्हू पंहिंजे घर जो गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन इम्तियाज़ कलवर सां गॾु अमजद कलवर, मेरान टीवी, आदलपुर।